अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू। यस अली साहब, कल खां हुकूमती हल्कनि मां आवाज़ ॿुधणु शुरू थियूं त नवाज़ शरीफ़ जे अंदरि कोई रिफ्ट आहे, नवाज़ शरीफ़ जे अंदरि कोई अहिड़ा माण्हू, नवाज़ शरीफ़ सां PMLN जे अंदरि कोई रिफ्ट आहे, PMLN जे अंदरि कोई अहिड़ा 4 माण्हू नज़र अचनि था पिया जेके चैनी शरीफ़ ख़ानदान खे टेक ओवर करे सघनि था, माना उन्हनि जी जॻह ते अची सघनि था। त फ़वाद चौधरी साहब जो अॼु चवणु त अगरि PMLN में अंदरि शरीफ़नि खे टेक ओवर करण लाइ शरीफ़नि जी जॻह ते कोई ॿियो अची थो वञे या PMLN उन्हनि खां अलहदगी जो अख़्तियार करे थी छॾे त तमामु सुठी ॻाल्हि आहे। हवादार चवे थो त 4 जेके उहे एतिरी जुरत रखनि था, त लीडरशिप क्वालिटीज़ रखनि था, एॾी जुरत रखनि था त PMLN खे टेक ओवर कनि या उनखे लीड कनि त पोइ उहे साम्हूं अचनि। ही पाणे कल हुकूमती वज़ीरनि जेको आहे नवाज़ लीग के बारे में एक नओं जेको आहे मतिलबु न्यूज़ ख़बर ब्रेक कई तो सही 4 हुन जा वॾा आहिनि के नवाज़ लीग में के 4 हुन जा वॾा लीडर आहिनि, उहे उन्हनि न मुलाक़ात कई अहम शख़्सियतनि सां। अगेन किथे इशारो आहे ग़ैबी ताक़तनि ॾे ऐं उन्हनि खे इहा ऑफर कई त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो त छाकाणि त मुल्क लाइ सही पॉलिसियूं न आहिनि, उनजी पॉलिसियूं हानिकार आहिनि, नाकारी आहिनि, तंहिंजे करे तव्हां असांखे मदद कयो त असीं नवाज़ लीग खे टेक ओवर करे वठूं। 4 वॾा पाण ईअं अगरि उन्हनि त नाला न खयां, पोइ नवाज़ लीग वारा राणा सनावला चए बि भला हिकिड़े हथ जो नालो ॿुधायो, नालो तव्हांखे ख़बर आहे अॻी सीटनि ते वेहंदा आहिनि, नवाज़ लीग जे अपोज़िशन में अॻी सीटनि ते वेहंदा त केरु? शाहिद खाकान अब्बासी, एहसन इकबाल, ख्वाजा आसिफ, साद रफ़ीक, कहिड़ा 4 नाला? सो ही मिड़ी ॻाल्हि करे ऐं पोइ हुन ते तज़िया ऐं तबसरा शुरू करे छॾिया आहिनि। ॾिसो, तव्हांखे यादि हूंदो अॼु खां साल ॾेढ अॻु मुस्तक़िल शेख रशीद साहब चवंदो हो त नून में से शीन निकलने वाली है, शीन ॼाण ठही, शीन लीग हाणे ठही, सुभाणे ठही, अॼु ठही, सुभाणे ठही। अच्छा, मां तव्हांखे मुस्तक़िल हिकिड़ी ॻाल्हि कंदोसि त मूंखे नथो लॻे, ऐं उनजा मूं वटि आर्ग्यूमेंट हुआ जेके आउं मुतवातिर ॾींदो हुउसि शेख रशीद साहब जी ॻाल्हि ते, त इहा ॻाल्हि लॉजिकल न आहे त शहबाज शरीफ़ पंहिंजे भाउ खे अदरवाइज़ त ठीकु आहे, भाउ सां छा कंदा आहिनि उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन इहो आहे त सियासी तरह उनखे वारो नथो खाए, पंहिंजो बि फ़ाइदो आहे न बेसिकली। शहबाज शरीफ़ खे सियासी तरह वारो नथो खाए त हू पंहिंजो जेको हाणे उमिरि जे अहिड़े हिसे में अची भाउ खे छॾे ऐं ॿियो पंहिंजे पुट लाइ फ्यूचर ख़राबु करे वञे, त हू न छॾींदो। त हाणे वरी PTI वारनि चयो त हाणे शेख रशीद शीन लीग जो ज़िक्र ई नथो करे। भई किथे वियो शेख साहब जी अगथी, किथे वई? हाणे चवंदा 4 शरीफ़ ॿाहिरि आहिनि सियासत सां, हाणे चए त 4 शरीफ़ ॿाहिरि थी विया। अच्छा, 4 शरीफ़नि जाइ ते हाणे को 4 नॉन शरीफ़ लीगी आहे, नॉन शरीफ़ जेके गैर शरीफ़ आहिनि, हाणे चवंदा उहे अची वेंदा। अजई ॻाल्हियूं आहिनि, मतिलबु लॉजिकल न आहे। मूंखे को मुंहिंजो ज़ाहिर पार्टियुनि में इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, थी बि सघनि था, लेकिन इलेक्शन मथे ते हुजे, खाकान अब्बासी हुजे या राणा सनाउल्ला, हिननि खे किथां वारो खाईंदो त ही नवाज़ लीग खे हींअर छॾीनि जॾहिं हुनजो भाउ छॾण जी हिमत न करे सघियो, त इहा अजाई ॻाल्हि। ॾिसो, पार्टियुनि में असां वटि पीपल्स पार्टी मां घणा ब्लॉक्स ठहिया, असां चलो पीपल्स पार्टी खे छॾियूं था, ख़ुदि नवाज़ लीग मां ज़रे घटि सॼी पार्टी क्यू लीग में हली वई मुशर्रफ साहब जे दौर में, ज़रे घटि चौधरी विया, ॿिया विया, टियां विया, इवन मुशाहिद हुसैन जहिड़ो माण्हू छॾे हलियो वियो जेको कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स नथो करे ऐं हिकिड़ो एकेडमिक क़िस्म जो सियासतदान। त पोइ छा थियो, वोट त पोइ बि नवाज़ शरीफ़ सां गॾु रहियो, क्यू लीग किथे आहे? सो पार्टियुनि में जेको ही शौक़ु असां वटि रहियो आहे, इहो शौक़ु इवन मूंखे ग़ुलाम उस्ताद खर चयो, गुनाह सच कूड़ हुनजे खाते में मूंखे खर साहब चयो त भुट्टो साहब खे बि इहा ऑफर ज़ियाउलक कई हुई, ज़ियाउलक रिजीम में थी त -ZAB थियणु खपे। पोइ बहस इन ॻाल्हि ते शुरू थी वियो त बेगम नुसरत भुट्टो लीड कंदी या पीपल्स पार्टी जो को ॿियो कंदो। त इहो शौक़ु जेको माइनसनि वारो आहे, इहो हिकिड़ी दिलि खे तसल्ली त ॾेई सघिजे थी, लेकिन वोट बैंक जेको हुजे थो या सपोर्ट जेका हुजे थी उहा हुन लीडर जी हुजे थी, चाहे उहो लीडर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, पोइ हुनखां पोइ हुनजी न्याणी मोहतरमा शहीद हुजे। अच्छा, पीपल्स पार्टी केतिरी पार्टियूं ठहियूं, NPP, फलाणी PPP, शेरपाओ, अलिफ, सॼी कन्फेडरेशन, ही जेको फ्रंट ठहियो, हफ़ीज़ पीरज़ादा मरहूम ऐं मुमताज़ भुट्टो मरहूम ऐं हिननि ठाहियो, त केतिरियूं पार्टियूं ठहियूं,
पर जेको पीपल्स पार्टी जो वोटर या सपोर्टर हो उहो त बीबी शहीद सां गॾु बीठो रहियो। जी हा, जी हा। हींअर बि केर बि हलियो बि वियो, मिसाल अवल त मूंखे अहिड़ो को जो इम्कान नज़र नथो अचे, पर हलियो बि वियो त नवाज़ लीग जो जेको वोटर या सपोर्टर आहे उहो नवाज़ शरीफ़ ऐं पोइ हुनजी धीउ। ठीक है सर, कॉलर सां गॾु उमर सिद्दीकी हैदराबाद में। जी सिद्दीकी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर जो है ना सर, ये जो है ना मैं हैदराबाद से बोल रहा हूँ जी। हैदराबाद न्यू क्लास मार्केट कैपिटल सलीमा। जी जी। ये नेशनल टावर और दीगर रफाई प्लाटों पर सुप्रीम कोर्ट के हुक्म पे कार्रवाई हो रही है। जनाब हैदराबाद में कैपिटल बशरुद्दीन चौक न्यू क्लास मार्केट पर कब्जा माफिया के खुलेआम रफाई प्लाट पर टावर बना रहा है। हैदराबाद इंतजामिया और पुलिस से मिलकर ये काम हो रहा है। इसके खिलाफ कार्रवाई कौन करेगा? अली भाई बताएं। ठीक है सिद्दीकी साहब। सिद्दीकी साहब, अली भाई को क्या पता? अली भाई को नस्ला टावर का भी पता नहीं था कि वो 4 फुट आगे है या पीछे है। जी हाँ, जी हाँ। तो आप ये दावा कर रहे हैं लेकिन अगर उसको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ने जो भी आप जिस भी बिल्डिंग का जिक्र कर रहे हैं, अगर उसको उनकी इजाज़त है तो इजाज़त होगी। अगर इजाज़त है, लीज हुई है, मतलब वो कब्जा नहीं है, ये तो आपका मौक़िफ़ है ना सिद्दीकी साहब। लेकिन जो बिल्डर बना रहा है उसका मौक़िफ़ ज़रा मुख्तलिफ हो, तो अली भाई तो इसमें कुछ भी नहीं कह सकते। ये तो जो मुतल्लका हुकाम है ये तो उनको देखना पड़ेगा। आप उधर दरख्वास्त दीजिए, शायद अगर आपकी बात सही होगी तो उस पर एक्शन कोई ना कोई तो आज की तारीख में कोई ना कोई एक्शन तो करना पड़ जाएगा। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई त PTI वारनि हिकु त इहे ॻाल्हियूं करणु शुरू कयूं त PMLN जे अंदरि रिफ्ट आहे, ॿी वरी गॾो गॾु ॿी बि ॻाल्हियूं करणु शुरू कयूं त शहबाज शरीफ़ साहब जेको आहे उहो डील ॾिसे थो पियो, वरी हाणे डील जूं ॻाल्हियूं ॿाहिरि अचनि थी पियूं। मुंहिंजो न मतिलबु हाणे सम्झ नथो अचे कि अपोज़िशन ते चोर आहिनि, फुरे विया, लुटे विया, ही थी वियो, हू थी वियो, घणो थी वियो न। कंहिं शायदि सम्झायो हूंदो त सही को नई ॻाल्हि बि कयो न। रुगो ही जेके रोज़ रूहानी ऐं इख़लाक़ियात ते लेक्चर ऐं माज़ी जा किस्सा, हाणे थोरा का नई ॻाल्हि कजे तो मीडिया में थोरो हाईलाइट त थिए। त हिकिड़ी ॻाल्हि इहा कयूं त 4 वॾा जेके आहिनि नवाज़ लीग छॾनि। ॿी ॻाल्हि हाणे इहा आहे त परेशानी शुरू आहे त नवाज़ शरीफ़ सां अगरि कंहिं ग़ैबी हल्कनि में किथे का ॻाल्हि ॿोल हले पई या को अंडरस्टैंडिंग क्रिएट थिए पई, डील जो लफ़्ज़ त हाणे ॿी ॻाल्हि आहे न, लेकिन का अगरि अंडरस्टैंडिंग क्रिएट थिए पई त फ्यूचर रूल्स ऑफ द गेम या मुस्तक़बिल जा हिक ॿिए सां गॾु हलण जा छा ज़ाब्ता इख़लाक़ छा थी सघनि था। उनखे पाण डील जो लफ़्ज़ न ॿुधियूं त ऐन मुमकिन आहे। ही ॻाल्हियूं त काफ़ी अरसे खां हलंदियूं आहिनि, ही ॻाल्हियूं कॾहिं बि बंदि न थींदियूं आहिनि, केरु कुझु बि चई वठे। मुख़्तलिफ़ सतहनि ते, मुख़्तलिफ़ स्टेजिस ते, मुख़्तलिफ़ माण्हुनि जे थ्रू सिधी अणसिधी तरह हमेशह राब्ता हूंदा आहिनि। छाकाणि त अगरि ज़ीरो राब्ता थी वञनि त पोइ ॾुखियाई थी पवंदी आहे। सो हींअर 2022 ऐं हुन में ही जेके 2-3 महीना आहिनि, ही इम्पॉर्टेंट आहे हर लिहाज़ खां। त उन में इहा परेशानी हुकूमत खे जेतोणीकि ताज़ो DGISPR क्लियरली चयो आहे त एस्टैब्लिशमेंट खे न हिन में छिकियो वञे, हू कंहिंसां न डील करे पई न के। त हाणे हिन जो हिकिड़ो मतिलबु हुकूमत वारा इहो बि त कढी सघनि पिया न त भई त एस्टैब्लिशमेंट जेका आहे उहा गैर जानिबदार थी वई आहे। हाणे गैर जानिबदार थी वई आहे त बि त इमरान सरकार लाइ चङी सौण न आहे न। अगरि छा एस्टैब्लिशमेंट चए थी असीं गैर जानिबदार आहियूं त गैर जानिबदार एस्टैब्लिशमेंट जेका आहे इमरान ख़ान जे लाइ को सुठो सौण त न आहे। सो हाणे अच्छा पोइ ही हिकिड़ा प्रेशर्स डेवलप थियनि पिया, शयूं मैनेज थियनि पियूं। ही तव्हां ॾिसंदो ईंदड़ वक़्तनि में अञा ॿियूं को ओचिती ख़बरूं पाण खे ॿियूं बि नज़र ईंदियूं। मतिलबु जेको नून लीग रिस्पॉन्ड करे थी पई, नून लीग त शुरू खां इहो रखी वेठी आहे त असां जेको डील त न आहे थी कि हा अलबत्ता नून लीग जे तरफ़ां इहे ॻाल्हियूं अचनि थियूं त भई असां चाहियूं था त गैर जानिबदार थी वञनि, डील असां कोन था करणु चाहियूं। पर अगरि जे नून लीग ते अहिड़ा इल्ज़ाम लॻाइणु शुरू कंदी गवर्नमेंट पाण, ऐं हिकिड़ो जहिड़े नमूने वफ़ाक़ी वज़ीर ॻाल्हाईंदा आहिनि, डेली ॻाल्हाईंदा डील डील डील, त पोइ नून लीग बि हालति मजबूरी पाण ई जवाबु ॾियणो पवंदो ऐं किथे वरी स्ट्रॉन्ग स्टैंस ॾेखारिणो पवंदो त न बाबा असांजी डील जी का ॻाल्हि न। उहो चवनि था असीं डील न पिया कयूं, पर चवण सां छा थो थिए। जी हा, ऐं डील ॾिसो, डील जेका आहे इहो एतिरो माशूमड़ा न थियनि अपोज़िशन नवाज़ लीग वारा बि त असांजी डील। ॻाल्हि इहा आहे त केरु माण्हू आउं मिसाल दोहरायां तव्हांजे ख़िलाफ़ु, आउं ओचितो गैर जानिबदार थी वेंदसि त
त तव्हां सां कुझु ॾे वठि जे करे आउं ग़ैर जानिबदार थींदसि न। मतिलबु ऐं छो बसि ओचितो मूंखे सुबुह जो ख़्यालु ईंदो त यासर जे ख़िलाफ़ु ऐं जेको आहियां हाणे आउं ग़ैर जानिबदार थी विया छो थी वञा, या त मुंहिंजी जाइ ते को ॿियो अची वञे ऐं उहो अची चए त भाई मुंहिंजो तव्हां सां कहिड़ो झड़ो आहे, अॻूणो जेको ॿियो अचे उहो चए भई अली काज़ी जो झड़ो यासर मुंहिंजो कहिड़ो झड़ो आहे। पर अगरि आउं ई वेठो आहियां ऐं आउं अगरि ग़ैर जानिबदार थियां पियो त ज़रूरु कुझु तव्हांजे मुंहिंजे विच में कुझु मामलनि ते अंडरस्टैंडिंग त क्रिएट थी जी एग्ज़ैक्टली का अंडरस्टैंडिंग त क्रिएट थी वेंदी। अच्छा अॼु अॻिते हलूं था, अॼु हिकिड़ो वॾी चइजी ख़बर आहे त सेनेट में हिकिड़ो बिल पेश थियो आहे जंहिंमें साउथ पंजाब खे सूबो ठाहिण लाइ चयो वियो आहे। ही जेको साउथ पंजाब सराइकी सूबे वारी ॻाल्हि आहे इहा इलेक्शन लाइ ॾाढो हिकिड़ो यस आइटम हुजे थो। जी हा, इहो जीअं थींदो आहे न विंटर सेल्स लॻंदी आहे वॾे मॉल्स में विंटर ऐं दुनिया में लॻंदियूं आहिनि त साल जो आख़िर थी रहियो हूंदो आहे त उन में पोइ हिकिड़े सेल्स लॻंदियूं आहिनि त सेल ते 20% रिआयत ते 50 किथे किथे 50-60% थींदी आहे त बाबा माल उठाओ रिआयत आहे। त इहे इलेक्शन में सराइकी सूबो हिकिड़ो सुठो इस्म आहे जेको विकिरो थींदो आहे। हिन में शाहिद कुरैशी, अच्छा अॼु दिलचस्प ॻाल्हि हुई त सेनेट में शाहिद कुरैशी साहिब जो ताल्लुक़ बि हुन इलाइक़े में आहे ऐं फॉरेन मिनिस्टर आहिनि, मतिलबु फॉरेन मिनिस्टर जो जेको लेवल हुजे थो उहो नेक्स्ट टू प्राइम मिनिस्टर हुजे थो, मतिलबु सीनियर पोज़ीशन ते। लाइकवाइज़ ॿिए पासे जेके लीडर ऑफ अपोज़िशन हुआ सेनेट में, हू बि यूसुफ रज़ा गिलानी साहब अगेन फ्रॉम द सेम एरिया सदर्न पंजाब मां हुआ। त शाहिद कुरैशी साहब जेका चवनि पिया त भई असां अपोज़िशन सां सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, हीअं आहियूं हू आहियूं, त मूंखे सम्झ नथो अचे त ही पंहिंजी मतिलब जी शयुनि ते कीअं ॻाल्हाइण लाइ सिर्फ़ु तयारु हुजनि था। अगरि अपोज़िशन किनी आहे, अगरि हू थींदो न न बाबा किनी शइ आहे, ख़राबु शइ आहे, ग़लति माण्हुनि जो सोचे, इमरान ख़ान शो करे थो, तव्हां हुननि सां हथ बि मिलाइण लाइ तयारु न आहियां त पोइ इहो छा आहे। ऐं पोइ चवनि था त असीं पंजाब मां बि ज़ाहिर हिन जो जेको सूबो ठाहिण जो अवल त हू सूबो ठाहिण जो 73 जे आइन में मूंखे को ॻोल्हे ॾेखारे को शिक, मां त पूरो किताब चटे वियो हुउसि, कई सालनि खां ई किसो रिंगट हिते वारा बि कॾहिं कॾहिं कंदा आहिनि, त मूं सॼो आइन जी छंछाण कई त मूंखे उहो क्लॉज़ ॿुधायो वञे जंहिंजी हेडिंग हुजे त टू क्राफ्ट और क्रिएट अ न्यू प्रोविंस या हुदूद चेंज कया वञनि। सिर्फ़ु आहे उहा आर्टिकल हाणे विसरी वियो आहे, सिर्फ़ु हिकिड़ी शिक आहे त सूबनि जी जेका हदबंदियूं आहिनि उहो चेंज थियणियूं आहिनि। यानी जिथे जिथे मिसाल बलूचिस्तान ऐं सिंध जे कंहिं पटी ते या सिंध ऐं पंजाब जी कंहिं पटी ते कुझु देह या कुझु यूनियन काउंसिल या को तालको पंजाब में वञिणो हुजे या पंजाब मां सिंध अचिणो हुजे, उन जी हिकिड़ी बयानु कयल आहे तरीक़ेकार त तव्हां उहो कीअं कंदो, उहो ईअं कंदो त उहो सूबो पाण पहिरीं त थारा पास करे, ठीकु आहे, पोइ 2/3 मेजोरिटी पार्लियामेंट। त ॻाल्हि इहा आहे त पंजाब छा, पंजाब से नहीं, भले नवाज़ लीग हुजे, भले PTI, पंजाब जा जेके सेंट्रल पंजाब जा MPs आहिनि उहो चवंदा त पंजाब टोड़े छॾियो। जी हा जी हा जी हा, इहा वॾी आहे सोचण वारी ॻाल्हि। कॉलर सां गॾु मोहम्मद यूसुफ मरी सांगड़ मां। जी मरी साहब छा चवणु चाहींदा? साईं अर्ज़ु आहे असांजो, साईं अली काज़ी साहिब खां असांजो इहो अर्ज़ु आहे त हीअ जेका कणिक जी सीज़न में त भाण असांखे 2800, 2900, 3000 ताईं मिलियो, हाणे हीअ सीज़न त वई, पर आईंदे भला जेका हीअ असां ॾिसूं पिया हीअ नमूनो ब्लैकिंग जो, इहो छा भला साईं वोणनि में बि इहा ई पॉलिसी हलंदी, गवर्नमेंट को हिन ते एक्शन वठंदी सर? ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साहब ऐं काज़ी साहब खे सलाम। वालेकुम अस्सलाम। साईं अॼु जेको आहे सो हिकिड़ो प्राइम मिनिस्टर साहिब जो जेको आहे सो आर्टिकल छपियो आहे अख़बार में रियासत मदीना जे बारे में, त उन में जेको आहे साईं प्राइम मिनिस्टर साहिब काफ़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि, जंहिंमें उन्हनि माना पंहिंजे अज़म जो इज़हार कयो आहे त मां ठाहींदुसि रियासत मदीना, त हिकु त माण्हुनि जी कंडीशन माफ़िया जी ॻाल्हियूं कयूं अथनि, काफ़ी ॻाल्हियूं कयूं अथनि, ऐं त मां हिकिड़ो त इहो क्वेश्चन आहे त इहो कॾहिं ठहंदी रियासत मदीना, त इहो ॿियो वरी इहो त जेको सो अॼु जेको आहे सो पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में जेको आहे सईद गनी चयो त जेको लॉन्ग मार्च कंदा जेके पंहिंजो जेके अपोज़िशन वारा फ्रॉम घोटकी टू कराची, त
त उन्हनि खे माना जेका आवाम आहे उहा पाण पातरण थी, जी त इन खे कीअं थो ॾिसे साईं? ठीकु आहे लगाई साहब, कॉलर में वही इकराम ख़ासकली मातलीमा। जी ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासर साहब। वालेकुम सलाम। हा यासर साहब, काई साहब खां तज़ो वठंदा त हींअर तकड़ा तकड़ा बयान अचनि पिया जेके हुकूमती वज़ीर आहिनि, सलाहकार आहिनि, उन्हनि जा पुछणो इहो आहे त ही सियासी तरीक़े सां छा ई पंहिंजो नुक़सानु कनि पिया या कोन पिया कनि? छाकाणि इलेक्शन जेका बलदियाती इलेक्शन आहे उन जो ॿियो मरहलो KPK वारे पासे शुरू थियण वारो आहे ऐं ही जेका मुखालिफ़ धुर आहे उन खां वधीक इहो वावेला कनि पिया, छा इन सां हिननि खे फ़ाइदो थींदो या नुक़सानु थींदो? छो जो इहो जेको पैगाम वञे पियो आम माण्हू ते या जेको सगारियूं धिरियूं आहिनि या जेको वोटर आहे उन ते त भई त हुकूमत अॼु सुभाणे ते आहे, त इन सां हिननि खे छा कहिड़ो नुक़सानु थींदो? सियासत करणु हिननि खे अचे थी या नथी अचे? अच्छा, ॿियो सवाल आहे लॻापियल इन सवाल सां ई आहे त जॾहिं जेके हिननि जी हिकिड़ी कैंपेन ॾाढी सुठी हलाइनि था PTI जी, ॾाढो सुठो आहे त उहो सोशल मीडिया जा एक्सपर्ट आहिनि, आया जॾहिं ही सिस्टम हिकिड़े पासे थी थो वञे त पोइ जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि जे ख़िलाफ़ जेको तूफ़ान उथंदो उन लाइ एस्टेब्लिशमेंट तयारु आहे? छाकाणि त हिननि जे जेके लीडर आहिनि उन्हनि खे बयान जे बि तव्हां ॿुधा हूंदा त कहिड़ा ॾियनि था, सोशल मीडिया ते उन्हनि जी हिकिड़ी स्ट्रांग कैंपेन उहा ॾाढी ज़बरदस्त हलाए सघनि पिया ऐं हलाईंदा, त उन लाइ उहो तयारु आहिनि या न? वॾी महिरबानी। ठीकु आहे ख़ासकली साहब। सही मरी साहब चयो त भाण लाइ को इहे अॻियां वणनि लाइ बि थींदो। सही जेके अफ़ाल नज़र अचनि था उहो त ॾाढा मायूस कुन आहिनि। हाणे चवनि था त बसि जॾहिं धणी चवनि था त वाफ़िर मिक़दार में भाण मौजूदु आहे त पोइ आख़िर मसइलो हल छा कनि? तव्हां ख़रीद घटि कयो। हा, तव्हां ख़रीद घटि कयो। मरी साहब चवनि था तव्हां घणी वठी आहियो सांगण, थोरो पंहिंजी ॿोरियूं कुझु वापसि मार्केट में मोकिले ॾियो। भाई 20,000 टन रोज़ तव्हां चवनि था त असांजी आहे प्रोडक्शन आहे ऐं हुन में गैस बि सरकार मतिलबु को बि हुनमें न आहे रोकथाम, त फुल प्रोडक्शन ते कंपनियूं हलनि पियूं, पोइ आख़िरी वञे किथे पई? इहो मरी साहब चवनि था तव्हां वठी पिया वञो, तव्हां छाकाणि कमायो जाम आहे आबादगारनि। उहो कल्ह टियों ॾींहुं अहमद अज़हर साहब चयो पिया त तव्हां जाम कमायो आहे त तव्हां घणी बाइंग कयो पिया, ख़रीदारी वधीक पिया कयो, थोरी घटि कयो, बाक़ी त हाणे वणनि में मूंखे ख़बर न आहे। सो इहे मतिलबु मज़ाक पंहिंजी जाइ ते, पर अगरि सोच इहा अथनि त माना उहो हिन खे मसइलो ई न पिया सम्झनि। अला करे ठीकु, प्रॉब्लम ई सम्झ में न आयो अञा ताईं। अच्छा, ॿी ॻाल्हि लगारी साहब जेका कई लेक्चर जी ॻाल्हि कई, जेको लिखियो अथऊं कॉलम पूरो। सही हाणे हुन छा ॻाल्हायां? रियासत मदीना कॾहिं ठहंदी? लगारी साहब मूंखां पुछो पिया, उहो धणी खे शायदि ख़बर न हुजे, उहो चवंदो हुजे त अञा को 10-15-20 साल मिलनि, पर 10-15-20 साल साईं बि हाणे 73-74 सालनि जो थी वियो आहे। आई डोंट नो 72-73 सालनि जो त हूंदो, त हाणे ख़बर न आहे उहो। सो हाणे छा, हाणे मज़हबी एक्चुअली ही हिते ॻाल्हाइण। सो बाक़ी त उहे माफ़ियाज़ ऐं उहे लेक्चरिंग मतिलबु बसि करो यार, क्रुक पॉलिटिशियंस अलाए छा 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 मतिलबु यादि थी वियो आहे बस ज़ुबानी। हाणे अगरि TV ते ख़ान साहब तकरीर कंदो हुजे त तव्हां बसि म्यूट ते बि सम्झी वेंदो त छा पियो चए साईं। क़ौम जा उसूल ख़तमु थी वेंदा आहिनि त क़ौम जेका तबाह थी वेंदियूं आहिनि। लेक्चर आहे न, रिपीटेड टोटल लेक्चरिंग आहे। मतिलबु हाणे केरु ॿुधाए पोप थियनि। ख़ैर, सो पोइ लगाई साहब सईद गनी साहब जी ॻाल्हि कई, जेका उन्हनि चयो आहे त हा उते पोइ अचूं था। बाक़ी ख़ासकरी साहब जेको चवनि था त अगरि हिननि खे हटायो वियो त ही जेके यूथिया या PTI जा टाइगर्स जेके आहिनि उहे सोशल मीडिया ते एस्टैब्लिशमेंट खे टारगेट कंदा। साईं मूंखे नथो लॻे अगरि कंदा अहिड़ो कुझु ई कोन थो थिए। हाणे नाला खणा सिंध में ख़ासकरी साहब तव्हांखे थोरो घणो थोरो सवायो वज़न पिया ॾियो, अहिड़ो मूंखे त कुझु नज़र नथो अचे। उमेद रखी वेठा तव्हां थोरो ठीकु आहे पॉलिटिशियंस ते, पीपल्स पार्टी ते, नवाज़ लीग ते, हिन ते हुन ते के मीडिया वारे खे घटि वधि ॻाल्हाइणु सवलो आहे। बाक़ी उते जिथे तव्हां चयो था उते PTI जा मतिलबु PTI में मतिलबु हाणे छॾियो न आया किथां आहिनि, कंहिंजी मार्फत आयल आहिनि। सो हाणे इहे भई मुखालफ़त कंदा या आउं नथो सम्झां ख़ासि लीडर्स उभरी ईंदा या कान वठी वठो। पोइ साईं जी ॿी ॻाल्हि ते चवंदा, साईं जेको चवंदा त पैगाम छा थो वञे, जेके इहे ॻाल्हियूं कनि था पिया। सिकंदर अली मर ॾाहिर कीमा
जी मर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यासिर भाई अली गंज साहब अस्सलाम वालेकुम संजय भाई। सही वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त जे ॾहरकी इलाइक़े में शर साहब धरणो हुयो, MPMA ने पहिरियों दफ़ो यूरिया जे ख़िलाफ़ अची करे गेट ते वेठो, ॾाढी ख़ुशी बि थी। पर शुक्र आहे ईअं जेकॾहिं MP जागबार आंदा ऐं काफ़ी तव्हांखे कानून अचो त पाकिस्तान जे कुंड कुर्छ मां त भाण नथो मिले, एसी वारनि खे बि भाण नथो मिले सर। पर उनजे बारे में थोरो सोचूं पिया त अली गंज साहिबु ॻाल्हाईंदो ज़रूरु इन ॻाल्हि ते। त मां तव्हां क़ौमी पार्टियूं आहियो ज़िले घोटकी में, छो जो सरदारनि जे ख़िलाफ़ या वॾेरनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण असांखे हक़ त कोन थो ॾिनो वञे। पर अॼु वॾी ख़ुशी थी आहे जॾहिं सरदार साहिबु शहरियार शर साहिबु जंहिं महिल पहुतो आहे धरणे में, ऐं माशाअल्लाह हिते वज़ीर आला साहिब जी ॻाल्हाइणो असांखे ख़ुशी थी। त असांखे शायदि हाणे उमेद थी चुकी आहे त यूरिया पाण मिलंदो हाणे सिंध वारनि खे कुझु न कुझु। फसल त तबाह थी चुका आहिनि, 15% फसल खे नुक़सानु थी चुको आहे सर। थैंक यू वेरी मच इन ॻाल्हि ते थोरो अली काजी साहब। ठीकु आहे मर साहब। मैं सभु ठीकु ॻाल्हि आहे, पर ॾिसो भाण ॾहरकी में भले ठहंदो किथे घोटकी ज़िले में हुजनि भाण फैक्ट्रियूं, पर को ईअं को लोकल सप्लाई त कोन ॾींदियूं आहिनि, हू डीलर्स खे ॾींदियूं आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि जी नज़र में ॾहरकी हुजे या तलहार बदीन वारो हुजे, हू को ॾहरकी लाइ त उहो फसल को ज़मीन थोरी आहे त अंब हिते था थियनि या खजी ख़ैरपुर में थिए थी या खजी ख़ैरपुर में नथी मिले, या कपिड़ा अगरि हा, त मतिलबु ईअं न आहे, हू त सॼे मुल्क लाइ ठाहींदा आहिनि। लेकिन बहरहाल अगरि लोकल MPAs ऐं MNAs पंहिंजी मुर्सी कनि था त घटि में घटि माण्हुनि जी उॿार निकिरे थी, माण्हुनि खे हिकिड़ी आथत मिले थी, जीअं मेहर साहिब खे मिले पई त हाणे शायदि मसइलो हल थी वञे। मूंखे त नथो लॻे, जी हा, छाकाणि त अगरि ईअं जलसनि जुलूसनि ते शमूलियत करण सां मतिलबु न, ॾिसो गवर्नमेंट एक्शन में ईंदी त गवर्नमेंट एक्शन, ॾिसो तव्हां हिकिड़ी भाण फैक्ट्री जे साम्हूं वञी मुज़ाहिरो करे छा पिया चओ, त हुननि त हू चए पियो त भाउ असीं त ठाहियूं पिया, असीं ट्रक वञनि पिया, ॾिसो हाणे वञनि पिया ऐं वञी किथे डंप थियनि पिया, चाहे हू ॾहरकी जो कोई इलाइक़ो आहे या हू को सखर जो इलाइक़ो आहे या किथे रहीम यार ख़ान जो इलाइक़ो आहे, उहो किथे वञी ज़ख़ीरा अंदोज़ी थिए पई त उहो भाण फैक्ट्री जी ज़िम्मेवारी कोन्हे, उहो लोकल एडमिनिस्ट्रेशन जी ज़िम्मेवारी आहे। ठीकु आहे न, अगरि मुल्क खां ॿाहिरि स्मगल थिए पियो त हीअ भाण फैक्ट्री जी ज़िम्मेवारी कोन्हे, उहो वरी हुननि जी ज़िम्मेवारी आहे। त सवाल इहो आहे त शर साहिब हुजनि, मेहर साहिब हुजनि, सभु जेके बाअसर माण्हू आहिनि या एडमिनिस्ट्रेशन आहे, उहो डीलरनि खां छो नथो पुछे त तव्हां किथां 2400, अॼु मूं ॾिठी पई का ख़बर, पन्नू आक ॾहरकी हुई, पन्नू आक किथे हुई, त मुख़्तियारकार 2400 रुपए में शायदि को तय कराए पियो। सवाल इहो आहे त डीलर खे, जेको नंढो डीलर आहे, उनखे अगरि 2500 रुपए में बोरी मिलंदी मथां कंहिं वॾे डीलर खां, त ज़ाहिर आहे 2500 में त कोन विकिणंदो या 1700 में त कोन विकिणंदो, वरी 200 रुपए पंहिंजो मार्जिन रखंदो। हाणे तव्हांखे हुनखां पुछणो आहे वञी त बाबू तूं 2500 रुपए में ॾीं पियो या 2400 रुपए में ॾीं पियो, तो घणे में वरिती ऐं किथां वरिती? त यासिर खां पुछंदो, यासिर चवंदो अली काजी खां वरिती, पोइ अली काजी खां अची पुछे बाबू तूं ही कीअं थो ॾीं 2400 रुपए में, तूं त हू ॿुधाईंदो त हीउ कैमरामैन आहे, मूं हिन खां असल में अची वरिती आहे। हिते वञी पहुचबो पहिरियां खणी, त हू ॿुधाईंदो त सही मूं वटि हिते लख बोरी त मूं वटि बंदि पई आहे। इहो केरु न पियो करे, त भाण फैक्ट्री जे साम्हूं मुज़ाहिरो करण सां ताड़ियूं वॼंदियूं, मां हुनजी को नथो कयां, सभिनी खे बिल्कुलु हिकिड़ो ज़ाहिर इशू आहे, हिते मुज़ाहिरा एहतिजाज सभु थियणु खपनि, पंहिंजो हल कीअं थींदो मसइलो? भाण फैक्ट्री छा सुभाणे खां अगरि जंहिं बि XYZ जंहिं बि भाण फैक्ट्री जे साम्हूं मुज़ाहिरो थियो आहे, अगरि हुनजी कैपेसिटी मिसाल 5000 टन आहे रोज़ जी, त मुज़ाहिरे जे करे 10,000 त नथो करे सघे न। जी हा, इहो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। बाक़ी ॿियो बसि ख़ासकरी साहिब जो ऐं हा ख़ासकरी साहिब जी ऐं सईद गनी साहिब वारी ख़ासकरी साहिब ॿी ॻाल्हि छा कई त हीअ जेको ॻाल्हियूं कनि था पिया असांजूं पंहिंजियूं ई त डील थी थिए, हे थो थिए या ईअं एस्टेब्लिशमेंट जूं ॻाल्हियूं कनि था, त इन जो पंहिंजो ई चई उहो त माण्हुनि खे हिकिड़ो अंदाज़ो थो थिए त गवर्नमेंट वञण वारी आहे, उहो पाण ॿुधाइनि था पिया, इहो पैगाम ॾेई पाण खे नुक़सान था पहुचाइनि। हाराए विया न गवर्नमेंट, हाणे हीअ चलो ॻाल्हियूं हाणे शुरू थी आहिनि, KP में त हू इलेक्शन में हुकूमत में सूबे में वेठा, वफ़ाक़ में वेठा, पोइ हाराए विया। इलेक्शन अगरि फेयर थिए थी न ख़ासकरी साहिब, त उनजा डायनेमिक्स ई डिफरेंट हुजे। उन महिल जी अगरि तव्हां छॾियो माण्हुनि खे, मां चवां थो आउं चवां थो 2 सालनि में हिकिड़ी 2.5 सालनि में हिकिड़ी फ्रेश इलेक्शन करायो, ऐं तव्हां हुनमें जेन्युइन मतिलबु हुनमें हू न कयो, इलेक्शन फेयर करायो, तव्हांखे 10 सालनि खां पोइ मुल्क जी पॉलिटिकल पिक्चर चेंज नज़र ईंदी।
ये ॻाल्हि मुंहिंजी लिखी वठो, न थिए त मूंखां ॾंड भराइजो। तव्हांखे ही वॾा जेके नाला आहिनि, वॾा फेसिस आहिनि, फलाणा ढिमकाणा, मुंहिंजो ज़ाती तक आहे, मुंहिंजा 10,000 वोट ज़ाती आहिनि, मुंहिंजा 5,000 वोट, 5,000 वोट ज़ाती छा आहिनि त हू शनाती कार्डुनि जा या उहो गड़बड़ थियल आहे। जी हा, जी हा। सो इहो पर हाणे फेयर इलेक्शन थिए त पोइ हुकूमत और नो हुकूमत हिकिड़े पासे। बाक़ी हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन दफ़े ॿिए मरहले में KP में DC चेंज कया अथनि, शायदि हिन दफ़े रिवाजी इलेक्शन थींदी आहे, ऐं नथो चवां फेयर न थींदी आहे, रिवाजी थींदी आहे, रिवाजी जीअं थींदी आहे थींदी आहे। ईअं अहिड़ो ई कुझु नज़र अचे थो पियो। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई, पर बल्कि नहीं लगारी साहिब जेका ॻाल्हि कई सईद गनी वारी, त इन ते अगरि नंढो रखी छॾियूं त अॼु हिकिड़ो ॿियो बि आर्गूमेंट ॾिनो सईद गनी साहिब ऐं मुतला बाब साहिब, त हिकु त CM साहिब चयो त हीउ चाहे नी 2001 वारो कानून था, उहो कोन मिलंदो, डिक्टेटर जो कानून हुयो, असां डिक्टेटर न आहियूं जो असां अहिड़ो कानून ॾियूं तव्हांखे। ऐं ॿी ॻाल्हि जेका कई त हे इलेक्शन खे या त हिन एक्ट खे मुतनाज़ बनाए सियासत खे ख़राबु करणु चाहिनि था, वरी साॻियो वञनि था पिया उन नफ़रत वारी सियासत ॾे, या त इलेक्शन खां ई फ़रार थियणु चाहिनि था, छो जो हुननि खे पंहिंजी शिकत नज़र थी अचे। आउं सम्झां थो त जेको जमात इस्लामी ऐं ही MQ वारा कनि पिया, ही बसि हिकिड़ी इलेक्शन पॉपुलैरिटी हिकिड़ी एक्टिविटी कनि पिया, इलेक्शन खां भॼंदा थोरी, इलेक्शन त विढ़ंदा, इलेक्शन त विढ़ंदा। ऐं सो लेकिन हिकिड़ी को सरगर्मी खपे, हिकिड़ो एहतजाज आहे, कारकुन मुतहरिक थियनि था, सॼी मोबिलाइज़ेशन थिए थी, हर पॉलिटिकल पार्टी करे थी, हीअ बि कनि पिया, हिननि खे हिकिड़ो ई बाक़ी हुन सां नफ़रत पखेड़ीनि था, उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त ऐं हिन ते क्लियर आहे त अगरि हिननि खे कंहिं धुर जो हथु पोयां न हूंदो त कुझु बि त हिननि में ताक़त कोन्हे जो वरी रत कराची में वहाए सघनि। जी हा, ज़ाहिर। बाक़ी हाणे मुंहं जी हिकिड़ी पच हूंदी, भले बि थींदी रहे। जी हा, रहंदो पाण खे वाइको। सो बाक़ी जमात इस्लामी अगरि 2001 वारो, छाकाणि त 2001 में जमात इस्लामी जो नाज़िम आयो हो कराची में, उहो मरहूम जेको गुज़ारे वियो नेमतुल्लाह, त हुन वाकई में कराची में ठीकु ठाक कमु कया ऐं एतिरो प्रेशर MQM ते अची वियो हो, MQM बाइकआउट कयो ज़माने में, त पोइ प्रेशर अची वियो त पोइ मुस्तफ़ा कमाल खे आणे ऐं पोइ हिकिड़ो सो कॉल्ड फ्लाईओवर्स जो पोइ फैशन शुरू थी वियो। पोइ हैदराबाद में अहिड़ी जाइ ते फ्लाईओवर ठहियो जंहिंजी ज़रूरत ई कोन हुई, तखड़ में इलाही सारा फ्लाईओवर ठाराइणा, नेमतुल्लाह खे बीट करिणो। त हाणे उहा हिकिड़ी अजीब ग़रीब फर्म ऐं जमात इस्लामी जी लीडरशिप मूंखे सम्झ नथी अचे, पंहिंजे पाण खे मुल्की पार्टी चवनि था असांजी लसानियत सां तालुक़ु कोन्हे। भई 2001 जो अगरि बल्दियाती निज़ाम आंदो वञे जमात इस्लामी साहिब वारनि खां पुछिजे त पोइ सिर्फ़ु कराची लाइ त कोन ईंदो, ज़ाहिर सूबे लाइ ईंदो, सूबे लाइ ईंदो। त भई तव्हां लाड़काणे वारनि खां, दादू वारनि, हिननि खां बि त पुछो उन्हनि खे उहो निज़ाम खपे या न खपे। त तव्हां छा कराची जी पार्टी जमात इस्लामी आहे छा? बिहेव त उहो ई पई करे। इहो बदकिस्मती आहे। ठीकु आहे, सभु कॉलर सां गॾु सलीम महर नवाब शामा। जी महर साहब, छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। साईं काज़ी साहब ॻाल्हि कंदासीं असांखे अॻी को त भई बेनज़ीर जी हुकूमत में ग़रीबनि खे ई पैसा मिलंदा हुया, हिन हुकूमत इहे पैसा बंदि करे छॾिया। ठीकु आहे, ठीकु आहे। ॿियो बि कॉलर सनाउल्ला मज़ारी सादकाबाद मां। जी मज़ारी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम काज़ी साहब। वालेकुम सलाम। अरे इहो कूड़ था खाद वाफ़िर मक़दार में हिननि वटि कोन्हे को, हिकु वरी पेट्रोल महांगो कयो अथनि, इहो भाउ हले थी वञे। छो भला फवाद चौधरी ख़ुदि अची चवनि था इहो खाद 10,000 में गोरी आहे, पोइ बि लुकाईंदा न लुकाईंदा? इहा छा पॉलिसी आहे हुकूमत जी? महिरबानी करे काज़ी साहब। आख़िर मूंखे सम्झ न आहे, बाक़ी साईं ॾींहों ॾींहुं महांगो कंदा पिया, महांगाई कंट्रोल थींदी न थींदी साईं जी? पहिरीं साईं उहो तव्हांखे अगरि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जाइ ते हाणे एहसास प्रोग्राम जो थिए थो, मुंहिंजे ख़्याल आहे उन में उहे साॻिया ई मुस्तहिक़ीन जा नाला आहिनि। अलाए तव्हांखे छो नथा पैसा मिलनि साईं? उहो बीबी शहीद जे नाले ते हो, हाणे उहो एहसास प्रोग्राम जे नाले ते आहे, पर पैसा त साॻिया ई आहिनि। पैसा न हुन महिल कंहिं पार्टी जा हुआ, न हिन महिल इमरान ख़ान जा आहिनि। पैसा जीअं अचनि था हिकिड़ो ॿियो जहान आहे। बाक़ी महांगाई जैसे बेशक मज़ारी साहब तमामु घणी वधे पई, ऐं हाणे तव्हां पेट्रोल ऐं भाउ हाणे सभु शयूं महांगियूं थियनि पियूं। ऐं मूंखे नथो लॻे त ईंदड़ को वेझड़ाई में मूंखे इहा चवनि था त असीं महांगाई क़ाबू करे वेंदासीं। हुकूमत वारा शाहूद कुरैशी जो बयानु पढ़े पियो त असीं 2022 में महांगाई कंट्रोल करे वेंदासीं। मूंखे अहिड़ो को बि ख़ुशि मूंखे का ख़ुशफ़हमी न आहे। हर साल हिकु ॾींहुं हिकु साल अॻिते थो हली वञे। कॉलर नज़र तव्हांखे जावेद मंगरियो कराची मां। जी मंगरियो साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, थोरी
कमेंट सिर्फ़ु करण जे किताब करनि पिया सवाल पोइ बाद में पुछूं पिया त हिकिड़ो त यूरिया फैक्ट्री में ॾिसो साॻी माफ़िया जहिड़े तरीक़े सां मुशर्रफ साहिबु जेको आहे उनखे डी नेशनलाइज़ कयो त जीअं असां वटि खंड जो जेको आहे साॻियाई जेको आहे 15-20 जेको फैक्ट्रियूं हिकिड़नि उहे मालिक हिकिड़ा आहिनि पूरे मुल्क में साॻिए तरीक़े सां यूरिया फैक्ट्री हिकिड़ी माफ़िया आहे उहे साॻिया ई माण्हू यूरिया फैक्ट्री जा ओनर्स बि आहिनि ऐं उहे ई साॻियो जेको ब्लैक पेलिंग कनि पिया ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ई जेको सप्लाई कनि पिया जीअं खंड जो बोरान थिए थो तीअं यूरिया बि साॻी माफ़िया वटि आहे तव्हां ॾिसो त जेके ओनर्स आहिनि फातिमा आहे मां नाला नथो खणां पर ओनर्स ॾिसो त हुनजा मथे जॾहिं लटकाईंदा त पुछ तो 2-4 उहे निकिरी ईंदा जेको आहे वॾा वॾा ओनर्स जेको आहे तंहिं करे फैक्ट्रियुनि खे माफ़ करणु त फैक्ट्रियुनि जो कुसूर ई कान्हे इहा हिकिड़ी नाजाइज़ी थींदी फैक्ट्रियुनि जो ओतिरो ई कुसूर आहे जेतिरो जेको आहे डीलर्स जो कुसूर आहे दरअसल इहा हिकिड़ी वॾी चेन आहे वॾी माफ़िया आहे जेका सॼो इहो क्राइसिस जेको पैदा करे थी ॿी ॻाल्हि बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां मां जेकॾहिं एग्रीकल्चर साहिबु उन ते डिस्कस करे पियो ॾिसो अंग्रेज़नि जेको निज़ाम आंदो अथव सिर्फ़ु तव्हां जेको शहर जी सफ़ाई सुथराई करायो ऐं शहर में जेको आहे कुझु पाणी वग़ैरह निज़ाम जेको आहे फायर ब्रिगेड आहे सिक्योरिटी आहे उहे ई असां ॾिसो कमु नथा करे सघूं असां वरी वॾा वॾा जेको ख़्वाब हलूं था मुशर्रफ असांखे सुधरण जो निज़ाम हाणे ॾेखारियो उहे जेके विया हुन ज़माने में उते सुधरण वारा ॾाढा दौरा ॿोरा थिया हे हू 7-8 जेको 15-20 काउंसलर ॾिसो उहो निज़ाम अजीब काॾे सुधरनि काॾे पाकिस्तान मुशर्रफ ॾिसो हर आमिर जी इहा हिकिड़ी अजीब ग़रीब ख़्वाहिश हूंदी आहे त बेसिक डेमोक्रेसी आणिजे अयूब खां पर हिकिड़ो मुस्तक़िल तौर ते नाकाम इहे जेको आहे ॾिसो हिकिड़ियूं कोशिशूं आहिनि तव्हां कराची में सफ़ाई सुथराई करे ॾेखारियो वॾे में वॾो ॾिसो मसइलो हिन कराची जो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट आहे उनखां बाद में जेको सुवाल मां करणु चाहियां थो उहो इहो आहे त केपी में ॾिसो हिन जेके इलेक्ट्रिक बिल्स जेके पाण खे सम्झनि था परवेज़ खटक आहे या नूर खान वग़ैरह इहे हिन ॾिसो थोरो एग्रेसिव मूड में आहिनि पर इमरान खान थोरो बैकफुट ते आहे वियो आहे ऐं उते कोशिशि करे पियो त ॿीहर पार्टी खे मुनज़िम कजे बहरहाल लेकिन परवेज़ खटक इलेक्टेबल पाण खे सम्झे थो त असल में ॾिसो त जेको बैकग्राउंड आहे 2013 खां वठी त इलेक्टेबल ए सच आहे कोन लेकिन पार्टी ख़तम थी वई त परवेज़ खटक पंहिंजी सीट बि कोन बचाए सघंदो इन करे हिननि खे जिन जी बि जेको आहे मथां आहे आशीर्वाद वग़ैरह थोरो पंहिंजी पार्टी खे इमरान खान लाइ तमामु सख़्तु वक़्तु आहे छाकाणि जेको आहे पूरे पार्टी में बदनज़मी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेका ग्रुप ठहियल आहिनि ऐं जेके पंहिंजी जेको आहे डिमांड्स कनि था लेकिन हिन साल में इमरान बची वियो त ठीकु आहे न त पार्टी ख़तम थी वेंदी आहे जी ठीकु आहे हाँ मंगल साहब घणियूं ॻाल्हियूं करे विया हिकिड़ी त यूरिया जी ॻाल्हि कयूं त यूरिया जी ठीकु आहे मंगल साहब जेको मौक़िफ़ आहे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त यूरिया ते मुंहिंजो अञा बि इहो मौक़िफ़ आहे त अगरि जेको मूं पहिरें ॾींहुं बि ॻाल्हि कई त अगरि को माण्हू अची मिसाल लख बोरी त घटि आहे मिसाल 1 अरब रुपए जो माल अची ख़रीद करे थो त हिकिड़ी भाण फैक्ट्री वारो आहे चए थो ठीकु आहे मूंखे हिकिड़ो ॿधो ग्राहक मिले थो या त को कानून ठहे त भई हेतिरी बाइंग नथा हेतिरी बाइंग थी नथी सघे फ्लोर करे छॾियो हिकिड़ी कैपिंग कई वञे तव्हां नथा कयो हू 1 अरब रुपए जी भाण अची सिंध में किथे रखी छॾे थो मुख़्तलिफ़ हंधनि ते ऐं पोइ ज़ाहिर पोइ शॉर्टेज क्रिएट करे थो आर्टिफिशियल ऐं पोइ हुनमें सप्लाई ॾिए थो महांगे हुनमें सिंपल आहे इस हद ताईं त भाण फैक्ट्री हुनमें इन्वॉल्व आहे त हुन छो हिकिड़े माण्हू खे एतिरी भाण ॾिनी इलीगल कमु न कई पर मतिलबु हिन महिल ताईं त कानून अहिड़ो को आहे कोन कैपिंग जो ॿी ॻाल्हि साईं पोइ डिघी चौड़ी ॻाल्हियूं हुयूं साईं मुशर्रफ जे कानून जी ॻाल्हि कई मुशर्रफ वारे निज़ाम जी जेका तव्हां ॻाल्हि करे आहियो बाक़ी साईं ॻाल्हि कई त इमरान खान बैकफुट ते वियल आहे पार्टी खे मुतहरिक साईं चवनि था त अगरि ही ॾिसो वो छा मिर्ज़ा गालिब जो शेर आहे वो एक शख्स के तस्वर से थी अब वो राना ए ख़्याल कहाँ ये पार्टियूं असां वटि हिकिड़े शख़्स सां हलंदियूं आहिनि असां वटि कहिड़ी जेका आहे इंस्टीट्यूशनल उते लेकिन जेके ॿियूं पार्टियूं पाण वटि आहिनि नवाज़ लीग या हुननि जी थोरी उमिरि वधीक आहे ऐं हुन जा वारिस मौजूदु थी आहे इमरान खान साहिब जी पार्टी आहे हिकिड़े शख़्स जे दम सां इमरान खान आहे त PTI आहे इमरान खान न आहे त PTI न आहे इन में त को मंगरे साहिब को तव्हां को वॾी मतिलबु साइंस आहे कोन हाणे उहो हुकूमत वञे थी ख़ान साहिब पंहिंजी सियासत कंटिन्यू करे थो त जहिड़ी तहिड़ी PTI बचंदी इमरान खान साहब सियासत त हथ कयो त पोइ PTI त आई डोंट सी एनी फ्यूचर ठीक है कॉलर ने स्वागत जफर नकवी हैदराबाद में जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे मोहतरम यासिर बेटा अली काजी साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर आपका प्रोग्राम माशाल्लाह यानी सियासी समाजी माशी माशरती हर नौ के इंसानी मसाइल का अहाता करता है हज़ारों लोगों के मसाइल हल होते हैं आपका तजिया आवाम के लिए बाकायदा तरबियत और इल्म का जरिया बनता है बाकायदगी से मैं सुनता हूँ सर ये
اور جو بس تھوڑا سا میں یہ چاہتا ہوں کہ ہم اپنے انڈیویجول ایشوز کے بجائے اگر سوسائٹی کے لیے کچھ تھوڑا سا ایک سوال کریں اور آپ کا اس پہ سیر حاصل تبصرہ ہمیں ملے. اب جیسے عمران خان جیسا پرائم منسٹر جو ایکچولی واقعی جو محنت کر رہا ہے، جس کی 2-3 مثالیں ہیں، نمل یونیورسٹی ہے، اس کا شوکت خانم ہاسپٹل ہے، اس کا کیپٹن بننا ہے، ساری زندگی اسٹرگل میں، آج وہ مایوس اور مجبور ہو کے اس کا ایک اسٹیٹمنٹ ہے کہ یہ جو مافیاز ہیں، ریئلی قاضی صاحب یہ حقیقت ہے کہ ہمارا سفر ڈاؤن فال ہے سر، بخدا ہمارا سفر. آپ دیکھیں ہم لوگ مذہب کے چولے میں، ہم نے کل جاپان کا عرفان قاضی کا پڑھ رہا تھا کہ جاپان میں حالانکہ وہ خدا کو نہیں مانتے، نہ چوری ہے، نہ ملاوٹ ہے، نہ بے ایمانی ہے، وہاں ایک جوان لڑکا اپنے پیرنٹس کی خاطر اپنے مستقبل کو ترجیح دیتا ہے. ہم سر پلیز آپ سے مجھے بڑی اچھی امید ہے قاضی صاحب. ایک تو نام کا اثر آپ کا، پھر دوسرے قاضی، اور پھر ٹائم کو عربی میں تو اثر کہتے ہیں سر، ولاسر جس کی اللہ نے قسم کھائی ہے. تو تھوڑا سا سر ہائی لائٹ کیجئے اور ہمارے قارئین اور ناظرین بھی اللہ کرے ایسی سوال کریں آپ سے. تھینک یو سر، سو نائس آف یو. تھینک یو. ٹھیک ہے نقوی صاحب. نقوی صاحب دیکھیں آپ نے ایک جنرل بات کی، وہ بالکل ٹھیک ہے کہ معاشرے کی ایک معاشرتی ایک تربیت ہونی چاہیے. اچھا یہ دنیا میں کون کرتا ہے؟ دنیا میں جو معاشرے آج ہم، جیسے جاپان کی آپ نے مثال دی، تو کیا جاپان میں جب ورلڈ وار 2 کے بعد ان پر ایک بہت بڑی آفت گزر پڑی، ان کے 2 شہر بالکل نیست و نابود ہو گئے، تو کیا اس کے بادشاہ جس کو وہ اپنا نعوذ باللہ وہ مانتے ہیں کہ وہ اس کا سورج کا بیٹا ہے اور پتہ نہیں کیا، تو کیا اس نے بیٹھ کے لیکچر دینا شروع کیے تھے ٹی وی پر؟ اسٹیٹ انسٹیٹیوشن، اس نے انسٹیٹیوشنز بلٹ اپ کیے، اس نے اپنی پرفارمنس، حکومت کی جو بھی اس وقت کی پھر الیکٹڈ گورنمنٹس آئیں، انہوں نے اپنی پرفارمنس بہتر کی، اپنی کارکردگی ٹھیک کی. ایک بگاڑ کے ساتھ انگریزی محاورہ ہے کہ ایکشن سپیکس لاؤڈر دین ورڈز. جیسے تو کریڈیبلٹی سپیکس لاؤڈر دین ورڈز ہوتا ہے، لیکن اس کو تھوڑے سے بگاڑ کے ساتھ یوں بھی کہا جاتا ہے کہ آپ کے عمل آپ کے لفظوں سے زیادہ معنی رکھتے ہیں. تو اتنی دیر اور ہم اپنی انرجی لیکچرنگ پہ کرتے ہیں، مطلب ہم اور آپ نہیں، لیکن جو کچھ کر سکتے. دیکھیں نا، مجھے یاد ہے کہ کسی موقع پر ایک سندھ کے ہی چیف منسٹر کو کسی کتاب میں میں نے پڑھا تھا کہ اس میں ذوالفقار علی بھٹو نے ان کو کہا، جب وہ کچھ بیانات اور اس میں معاملات گڑبڑ ہونا شروع ہوئے، تو ZAB نے ان کو کہا اپنے چیف منسٹر کو کہ if you can use your pen, why do you use your tongue? جب آپ اپنا قلم استعمال کر سکتے ہیں تو اپنی زبان کیوں استعمال کرتے ہیں؟ تو میں اور آپ تو صرف زبان ہی استعمال کر سکتے ہیں نقوی صاحب، لیکن جو ایگزیکیوٹو ہوتا ہے، چاہے وہ پرائم منسٹر ہو، چیف منسٹر ہو، ڈپٹی کمشنر ہو، مختیار کار ہو، تپے دار ہو، پرائم منسٹر بن کے بھی آپ کمپلین کریں تو نہیں، میں آ رہا ہوں اس نقطے پر. تو میں یہ کہنا چاہ رہا ہوں کہ وہ تو کچھ کر سکتے ہیں نا، وہ اگر لیکچر دینا شروع کریں اور پھر دہائیاں دینے شروع کریں کہ بڑی وہ ہو مافیا کر دیا، یہ کر دیا، تو آپ کیا ساری زندگی انگلینڈ میں رہے تھے کیا؟ آپ نے 28 سال سے آپ کہتے ہیں 22 سال، کتنے سال کا آپ کا سیاسی ایک سفر ہے، تو کیا آپ کو یہ معلوم نہیں تھا؟ اس چیز کا آپ پر انکشاف حکومت میں آنے کے بعد ہوا کہ جو ہو ادھر تو مافیاز، آپ کو پہلے پتا نہیں تھا، ادھر بچے کو معلوم ہے مافیاز ہیں، ادھر بچے کو معلوم ہے کرپشن ہے، اور آپ نے انہی تمام باتوں کو احاطہ کرنے کے لیے آپ نے کہا کہ میں آؤں گا اور میں یوں کر کے ٹھیک کر دوں گا. اب آپ مطلب اپنے دکھڑے سنا رہے ہیں ہمیں کہ یہ مسئلہ ہو گیا، مافیاز نے یوں کر دیا. او بھائی مافیا تو پہلے بھی تھی نا، ان 3.5 سالوں میں تو نہیں بنی ہے. تو آپ نے تو پھر کیوں سبز باغ دکھائے، لوگوں کو سبز باغ کیوں دکھائے؟ اور لیڈر کا دنیا میں، پھر وہی کام کہتا ہوں، دنیا میں یہ یورپ یا امریکہ جو آج ہمیں نظر آتے ہیں، یہ آج سے 100 سال یا 150 سال پہلے تو یوں نہیں تھے. تو ادھر کے لیڈروں نے کیا بیٹھ کر ٹی وی بھی نہیں تھے، تو کیا خطابات سے جو ہے وہ سماج کو سدھارا تھا؟ سال میں ایک بار کوئی بات کر لیتے ہیں عوام کے ساتھ، وہ کر لیتے ہیں، اور وہ کرتے بھی ہیں تو اپنی پالیسیز پہ بات کرتے ہیں. ایگزیکٹلی. تو نقوی صاحب یہاں میں بیچارہ بہت کوشش دیکھیں ان کے عمل جو ہیں، شوکت خانم، نمل ہاؤس، یا جو انہوں نے ادارے بنائے، تو دیکھیں نا ہم اور آپ تعریف کرتے ہیں نا، کیونکہ وہ انہوں نے باتیں نہیں کی کہ ایسا ہونا چاہیے، میری خواہش ہے ایسا ہو جائے، انہوں نے وہ کر کے دکھایا. تو اب جب پرائم منسٹر ہے تو آپ اور بھی کچھ کر کے دکھائیں. شروع میں اکڑی گال رہ جی ہے یا شو ٹائم ختم تھے پہ وہ
सईद गनी जो लगारी साहब ॻाल्हि कई, लगारी साहब चवनि था त 1000 माण्हू त कराची में इकट्ठा करे नथा सघनि PTI MQ वारा। घोटकी मां ईंदा त सईद गनी साहब त चए पियो त उनखे पादरण खां माण्हू अलाए छा छा थींदो। बहरहाल मूंखे ख़बर न आहे त अगरि के पादर हया ऐं के कुझु थियो त इल्ज़ाम त पीपल्स पार्टी वारनि ते लॻंदो। डेफिनेटली त भई हिननि असां ते रुकावट करण जी कोशिशि कई, ही त इल्ज़ाम लॻंदो हिननि ते। सो मुंहिंजे ख़्याल में हुकूमत खे त अञा कोशिशि करणु खपे त हिननि खे सिक्योर तरीक़े सां कराची पहुचाए छॾे। ऐं हिकिड़ो जलसा आहे, हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पए थो? जी हा जी हा जी ॾिसी, ऐं लॉन्ग मार्च बि अगरि इस्लामाबाद में वञी हथु हणी मोटी ईंदो या 5000 10,000 माण्हू हथु हणी अची ईंदो त हुन सां बि कुझु फ़र्क़ु कोन पवंदो। इस्लामाबाद में जेका मिनिमम रिक्वायरमेंट आहे हुकूमत खे हेठि मथे करण जी, उहो 50,000 प्लस माण्हू आहे, रेसिपी जेका आहे, ऐं हक़ीक़ी 50,000 माण्हू, ऐं उहे जेके वञी हुते वेही रहनि अंदरि घिड़ी करे, पोइ त कुझु थींदो, न त पोइ उहो बि ईअं ई वेंदा अची वेंदा। जी हा, जीअं हे अचनि था पिया। ठीकु आहे, वॾी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।